अस्सलाम वालेकुम। अच्छा, अॼु असां डिस्कस कंदासीं सार्क। सार्क हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे। जीअं असां पहिरियों यूएनओ पढ़ी आया आहियूं, यूनाइटेड नेशंस ऑर्गेनाइज़ेशन। हाणे दुनिया जी वॾी में वॾी ऑर्गेनाइज़ेशन ई उन खां पोइ असांजे लाइ इंपॉर्टेंट आहे सार्क, इन करे जो पाकिस्तान हिन जो हिसो आहे ऐं इहे साउथ एशियन कंट्रीज़ ते मुश्तमिल आहे। हाणे असां जे नक्शे में पहिरियों पढ़ी आया आहियूं त मथे नॉर्थ हूंदो आहे, हेठि साउथ हूंदो आहे ऐं राइट साइड हमेशह ईस्ट हूंदो आहे, हेॾे छा हूंदो आहे, वेस्ट हूंदो आहे। त हाणे मिसाल हिते एशिया आहे त एशिया में वरी मथे या हिन पासे ॾों न बल्कि हेठे पासे ॾों, यानी कि साउथ में जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि ते मुश्तमिल जेके ममालिक आहिनि इहे उन्हनि जी ऑर्गेनाइज़ेशन आहे। ठीकु आहे। हाणे इहो हुयो जनरल इंट्रोडक्शन। अच्छा, सार्क कॾहिं ठही, एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां हाणे ॾिसंदा त वञो त सार्क कॾहिं ठही त इहा 8 दिसंबर 1985 ते ठही हुई। ठीकु आहे। इट वॉज फाउंडेड ऑन 8 ऑफ दिसंबर 1985। अच्छा, इन जो हेडक्वार्टर किथे आहे? इन जो हेडक्वार्टर आहे खटमंडू में। हाणे इहो बि एग्ज़ाम्स में पुछियो वेंदो आहे। इन जा मेंबर कंट्रीज़ कहिड़ा आहिनि? त हाणे इहे मेंबर कंट्रीज़ यादि रखण जे लाइ आसान आहे बिल्कुलु। हिकु त इन जा जेके 8 दिसंबर ते ठहियो हुयो ऐं इन जा मेंबर कंट्रीज़ बि 8 ई आहिनि। ठीकु आहे। पहिरियों 7 हुया, उन में मां तव्हांखे ॿुधायां थो 8 कॾहिं एड थियो ऐं कहिड़ो एड थियो आहे। पहिरियों यादि करे छॾियो। हिन वक़्तु जेके करंट उन जा आहिनि उहे आहिनि 8। 5 जेके आहिनि उन मंझि क्रिकेट प्लेइंग नेशन्स आहिनि। इन्हनि खे यादि रखण जो आसान तरीक़ो, कॾहिं बि एग्ज़ाम में पुछी सघनि था त हिननि मां कहिड़ो सार्क कंट्री न आहे। ठीकु आहे। हाणे क्रिकेट में कहिड़ा कहिड़ा खेॾंदा आहिनि? पाकिस्तान आहे, अंडरस्टूड आहे, इंडिया आहे। ठीकु आहे। उनखां पोइ बांग्लादेश आहे, श्रीलंका आहे ऐं अफ़गानिस्तान आहे। ठीकु आहे। हाणे 5 त थी विया क्रिकेट प्लेइंग नेशन्स। बाक़ी 3 जेके आहिनि उहे यादि रखी छॾियो। नेपाल, जिते हिन जो हेडक्वार्टर आहे, हे खटमंडू हुन जो कैपिटल सिटी आहे। इन जे अंदरि ई जेको आहे सार्क जो हेडक्वार्टर आहे। सॉरी, 6 नंबर ते आहे। 7 नंबर ते मालदीव्स ऐं 8 नंबर ते भूटान। ठीकु आहे। 8 इन जा मेंबर कंट्रीज़ आहिनि ऐं 9 इन जूं ऑब्ज़र्विंग स्टेट्स आहिनि। उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि उन्हनि खे पाण डिस्कस कयूं था। अक्सर जेको आहे इन्हनि खे स्टूडेंट्स खे नंबर ई ख़बर न हूंदी आहे या कहिड़ा आहिनि, उन्हनि खे पाण डिस्कस कयूं था। हाणे तकड़ में हिननि जो जेको आहे सो असां कैपिटल डिस्कस करे वठूं था पिया। त पाकिस्तान जो कैपिटल इस्लामाबाद, यानी कि हिकिड़े ई लेक्चर में कुझु अहिड़ियूं शयूं जेके एग्ज़ाम में ईंदियूं आहिनि उन्हनि खे कवर करे था वठूं। हिन जो आहे न्यू दिल्ली। ठीकु आहे। बांग्लादेश जो आहे ढाका। अच्छा, जेको 8 दिसंबर 1985 ते हिन जो बुनियादु रखियो वियो, इहो ढाका में रखियो वियो, ढाका बांग्लादेश। ठीकु आहे। ऐं जेको हिन जो हेडक्वार्टर आहे उहो खटमंडू में आहे। इहो 2 सालनि खां पोइ, यानी कि 1987 में, मुंहिंजे ख़्याल में जुलाई जे महीने में, जुलाई 1987 में हिन जो जेको आहे सो हेडक्वार्टर ठाहे वियो या हुनजो बाक़ाइदा आगाज़ या इफ़्तिताह कयो वियो। जेको ऑर्गेनाइज़ेशन जो बुनियादु रखियो वियो उहो पुछी सघनि था किथे थियो हुयो? ढाका में, 8 दिसंबर 1985 में। ठीकु आहे। अच्छा, बांग्लादेश जो कैपिटल ढाका आहे। श्रीलंका जो कोलंबो। अच्छा, अफ़गानिस्तान जो काबुल। ठीकु आहे। नेपाल जो खटमंडू असां ऑलरेडी पढ़ी आया आहियूं, हेडक्वार्टर बि उती आहे। मालदीव्स जो माले ऐं भूटान जो थिम्फू। ठीकु आहे। भूटान जो छा आहे? थिम्फू। हाणे 8 जेके आहिनि इन जा मेंबर कंट्रीज़ आहिनि। हाणे इन जूं ऑब्ज़र्विंग स्टेट्स कहिड़ियूं आहिनि? जीअं यूएनओ में पढ़ी आयासीं त 193 उन जूं मेंबर कंट्रीज़ आहिनि ऐं 2 उन जूं छा हुयूं? ऑब्ज़र्विंग स्टेट्स। कहिड़ियूं? वेटिकन सिटी ऐं फ़लस्तीन। ईअं हिन जूं ऑब्ज़र्विंग स्टेट्स जेको आहे, जेके मेंबर कंट्रीज़ आहिनि उन खां बि वधीक आहिनि। हिन जूं ऑब्ज़र्विंग स्टेट्स घणियूं आहिनि? 9 आहिनि। जस्ट अ मिनट। अच्छा, कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि ऑब्ज़र्विंग स्टेट्स? 9 आहिनि। जंहिंमें असां पढ़ी ईंदासीं सभिनि खां पहिरियों त USA, यानी कि अमेरिका। ठीकु आहे। उनखां पोइ ऑस्ट्रेलिया। अच्छा, उनखां पोइ चाइना। हाणे ॾिसो, वॾा जेके सुपर पावर आहिनि उहे हिन जो ऑब्ज़र्विंग स्टेट्स, छो जो साउथ एशियन कंट्रीज़ ते मुश्तमिल आहे त हिन जा मेंबर त नथा थी सघनि, छो जो साउथ एशिया में न आहिनि। पर ऑब्ज़र्विंग स्टेट्स आहिनि। मुंहिंजे ख़्याल में जेके उनजी मीटिंग थींदी आहे उन में उहो जेको आहे सो शामिलु थींदा आहिनि ऐं उनखे जेको आहे सो ऑब्ज़र्व कंदा आहिनि, या जेको बि उनजो स्टेटस आहे मूंखे न आहे ख़बर। बहरहाल हे उनजो ऑब्ज़र्विंग स्टेट्स तौरु हिननि पंहिंजो पाण खे रजिस्टर करायो आहे ऐं उनजो इहे हिसो बि आहिनि। ठीकु आहे। उनखां पोइ साउथ कोरिया। उनखां पोइ म्यांमार। हाणे म्यांमार जो पुराणो नालो बर्मा हुयो। ठीकु आहे। इहो बि पेपरनि में पुछी सघनि था पिया। बर्मा तव्हां अक्सर ॿुधंदा हूंदो ऐं जंहिंजो पोइंडियन में रोहिंग्या मुस्लमान जेके आहे उन सां हुते मसइलो हले पियो। ठीकु आहे। सो म्यांमार जेको आहे पुराणो नालो बर्मा हुयो। अच्छा, उनखां पोइ जापान, ईरान ऐं मॉरिशस। 1 2 3 4 5 6 7 8 नंबर ते मॉरिशस ऐं 9 नंबर ते यूरोपियन यूनियन। ठीकु आहे। यूरोपियन यूनियन ॾिसो केॾी वॾी ऑर्गेनाइज़ेशन आहे, उहा बि हिन जी ऑब्ज़र्विंग स्टेट आहे। हाणे मिंट में हिननि जा असां कैपिटल बि ॾिसी वठूं था पिया।
एक्स्ट्रा नॉलेज आहे, जीअं तव्हांखे हिकु महिल कैपिटल यादि करण ते वेंदो ॾुखिया थी वेंदा। जॾहिं ईअं इन एंगल खां तव्हां यादि कंदा वेंदो, जीअं हाणे ॾिसो जेके 5 इन जूं क्रिकेट प्लेइंग नेशन हुयूं उन्हनि जा तक़रीबन सभिनि खे ईंदा आहिनि। नेपाल जो खटमंडू आहे, मालदीव ऐं भूटान जो ख़बर न हूंदी आहे, हितां तव्हांखे इन्हनि जे जेको आहे सो कैपिटल्स जी ख़बर पइजी वई। USA जो मशहूरु आहे वाशिंगटन DC, न्यूयॉर्क इन जो नाहे कुझु भुलंदा आहिनि, ऐं वाशिंगटन न्यूयॉर्क खे टिक कंदा आहिनि, त हिन जो आहे वाशिंगटन DC। ऐं DC जो फुल फॉर्म डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, कॾहिं कॾहिं पेपरनि में पुछी वेंदा आहिनि त वाशिंगटन DC लिखियलु हूंदो आहे, DC जो फुल फॉर्म छा आहे? डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, इहो न फुल फॉर्म आहे, ठीकु आहे। ऑस्ट्रेलिया जो घणा माण्हू भुलंदा आहिनि कि सिडनी लिखंदा आहिनि, ऐं ॿियो कहिड़ो हिन जो मशहूरु मुल्क आहे, ऐं ॿिया उन लाइ लिखंदा आहिनि, हालांकि हिन जो आहे कैमरा, ठीकु आहे। अच्छा, ऐं उनखां पोइ चाइना जो आहे बीजिंग, साउथ कोरिया जो आहे सियोल, स्पेल मूंखे यादि नथो, सिंधी में त हीअं लिखंदा आहिनि, इंग्लिश में ईअं SEOL अथसि या SEOUL कुझु ईअं अथसि, ठीकु आहे। अच्छा, म्यांमार ऐं बर्मा जो कैपिटल जेको आहे उहो आहे NAY, नेपीडा PYIDAW, नेपीडा, ठीकु आहे। म्यांमार जो नेपीडा, जापान जो टोक्यो, ईरान जो तेहरान, मॉरिशस जो आहे पोर्ट लुइस, ठीकु आहे। अक्सर पेपरनि में पुछियो बि वेंदो अथव पोर्ट लुइस। ऐं यूरोपियन यूनियन छो जो करे मुल्क न आहे बल्कि हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन आहे ख़ुदि, जिन 27 मेंबर कंट्री त अॻे ॾींहुं ॿुधाया हुउमि यूरोप वारे लेक्चर में। लास्ट मेंबर टू जॉइन इज़ क्रोशिया, ठीकु आहे। ऐं इन जो हेडक्वार्टर जेको आहे उहो ब्रसेल्स में आहे, बेल्जियम मुल्क आहे, ब्रसेल्स उन जो शहर आहे, कैपिटल सिटी आहे, उनजे अंदरि यूरोपियन यूनियन जो हेडक्वार्टर आहे। सो असां हितां इनडायरेक्ट वे में 9 जेके मेंबर स्टेट्स हुआ उन्हनि जा नाला बि पढ़ी वरितासीं ऐं उन्हनि जा कैपिटल्स बि पढ़ी वरितासीं। अच्छा, हिकिड़ो पॉइंट हिते मिस थी वियो त हिन जा 8 मेंबर कंट्रीज़ आहिनि, पर जॾहिं फाउंडिंग मेंबर्स इन जा हुया, जीअं मां तव्हांखे पढ़ायो त UN जा फाउंडिंग मेंबर्स 51 हुया, यानी कि 51 मुल्कनि मिली करे चार्टर साइन कयो। सो हिन जा फाउंडिंग मेंबर्स जेके आहिनि उहे 7 हुया, 8हों मुल्क बाद में एड थियो आहे। कहिड़ो मुल्क एड थियो आहे? अफ़गानिस्तान, ठीकु आहे। जॾहिं अमेरिका जी हुते हुकूमत आई 2007 में हिन जॉइन कयो। हाणे इहो बि पुछी सघनि था हू इज़ द लास्ट कंट्री टू जॉइन साउथ सार्क, तव्हां चवंदो अफ़गानिस्तान। अच्छा, पुछे कॾहिं जॉइन कयो त 2007 में जॉइन कयो, ठीकु आहे। अच्छा, इन जो जेको आइडिया फ्लोट कयो वियो हुयो उहो 1980 में फ्लोट कयो वियो, 5 साल हिन ते कमु थींदो रहियो ऐं 1985 में फाइनली जेको आहे हिन जो बुनियादु रखियो वियो। अच्छा, सार्क जो फुल फॉर्म पेपरनि में पुछंदा आहिनि, त सार्क जो फुल फॉर्म आहे, मां हीअं लिखी थो वठां, SAA अथव हिन में, ठीकु आहे। एस सां थींदो साउथ एशियन एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन, ठीकु आहे। हिन जो सिंधी में थींदो जुनूबी, या उर्दू में जुनूबी एशियाई मुमालिक के ताउन की तंज़ीम, ठीकु आहे। अहिड़ी तंज़ीम जेका जुनूबी एशिया, साउथ एशिया जा जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि जे जेको आहे सो कोऑपरेशन जे लाइ ठाही वई आहे। अच्छा, हाणे चऊं था पिया त इन जो जेको आहे सेक्रेटरी जनरल केरु आहे, करंट सेक्रेटरी जनरल, इहो पुछियो वेंदो आहे त इहो आहे मिस्टर एसाले, ESALE रुआन वीराकून, ठीकु आहे। नाले मों ई जेकॾहिं तव्हां क्रिकेट ॾिसंदड़ो त तव्हांखे अंदाज़ो थींदो त श्रीलंका जो आहे। इन कॾहिं चार्ज एज्यूम कई 1 मार्च 2020 ते, ठीकु आहे। 1 मार्च 2020 ते सेक्रेटरी जनरल, जीअं कंहिं बि UNO जो सेक्रेटरी जनरल बि उन ॾींहुं मुंहिंजे ख़्याल में लेक्चर में मिस थी वियो, त उनजो सेक्रेटरी जनरल UNO जो एंटोनियो गटर्स, इहो पुर्तगाल जो आहे, ठीकु आहे। पुर्तगाल जो केरु आहे? एंटोनियो गटर्स, इहो UNO जो सेक्रेटरी जनरल आहे ऐं इन चार्ज एज्यूम कई 2017 में। 2017 खां वठी हिन वक़्तु ताईं इहो साॻियो ई हले थो पियो। अच्छा, सार्क जो केरु आहे? इसाले रुआन वीराकून, इहो श्रीलंका जो आहे। हे काथों जो आहे? पुर्तगाल जो आहे। ऐं हिन कॾहिं चार्ज जॉइन कई श्रीलंका वारे 1 मार्च 2020 ते। अच्छा, इहो 3 सालनि जी टर्म जे लाइ हे सिलेक्ट थींदो आहे, यानी हे तव्हांखे एडिशनल इंफॉर्मेशन ॾियां थो, इहा मुंहिंजे ख़्याल में मिस थी वई UNO वारे लेक्चर में, ठीकु आहे। सो हाणे चऊं था पिया वापसि सार्क ते, त सार्क जो सेक्रेटरी जनरल जेको आहे
रुआन वीराकुना श्रीलंका जो आहे 1 मार्च 2020 ते जॉइन कई हुई ऐं जेको बि सेक्रेटरी जनरल हूंदो आहे उहो 3 सालनि जे लाइ इलेक्ट थींदो आहे ठीकु आहे ऐं नॉन रिपीटेबल हूंदो आहे यानी कि इहो ॿीहर कॾहिं बि नथो थी सघे नॉन रिपीटेबल हूंदो आहे अच्छा इन जो सार्क जी जेका मेन ऑर्गेनाइजेशन आहे या मेन जेका बॉडी आहे उहा हूंदी आहे सेक्रेटरेट स्पेलिंग ॾिसी वठिजे ठीकु आहे हाणे इहा कंहिं ते मुश्तमिल हूंदी आहे इन जो हेड हूंदो आहे सेक्रेटरी जनरल ठीकु आहे 7 इन जा डायरेक्टर्स हूंदा आहिनि ऐं हिकिड़ो इन जो हूंदो आहे जनरल सेक्रेटरी स्टाफ सॉरी जनरल सर्विसिस स्टाफ हाणे इन ते मुश्तमिल हूंदी आहे यानी कि हे 8 इन जा मेंबर हूंदा आहिनि कहिड़ो हिकिड़ो सेक्रेटरी जनरल 7 इन जा डायरेक्टर्स हूंदा आहिनि ऐं हिकिड़ो जनरल सर्विसिस स्टाफ हूंदो आहे इन ते मुश्तमिल हूंदी आहे सेक्रेटरेट ऐं जेको आहे इहे ई मेन कमु इहे ई संभालींदा आहिनि सेक्रेटरी जनरल जेको आहे सो उहो काउंसिल ऑफ मिनिस्टर्स काउंसिल ऑफ मिनिस्टर्स जेके आहिनि इहे वोटिंग जे ज़रिए सेक्रेटरी जेको आहे इलेक्ट कंदा आहिनि इन्हनि जे ज़रिए इलेक्ट कयो वेंदो आहे ऐं 3 सालनि जे लाइ थींदो आहे सेक्रेटरी जनरल ऐं उहो नॉन रिपीटेबल हूंदो आहे सो इहा हुई सार्क जे बारे में जेको आहे सो मेन इंफॉर्मेशन अच्छा इन जो मेन मक़सदु जो जेको हुयो उन जा बेसिकली 3 मक़सद हुया जंहिंमें जो अहम तव्हांखे मां ॿुधायां थो पियो त इकोनॉमिक डेवलपमेंट हाणे जॾहिं बि इन्हनि जी मीटिंग थींदी आहे एन्यूअल त इहे पाण में जेके इकोनॉमी जा मुआहिदा हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिक ॿिए सां कारोबार जा तिजारत जा उन्हनि खे जेको आहे सो उहे डिस्कस कंदा आहिनि या उहे मुआहिदा कंदा आहिनि ऐं मेन जेको असल कमु हुयो इहे 3-4 इन जा मोटिव्स आहिनि पर मेन जेको एम इम्पॉर्टेंट इहो आहे ॿियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं चयो इलाक़ाई तंज़ीम आहे त इहा इकोनॉमिक फोरम ते बि कंदी आहे सोशल इशूज़ ते बि हिक ॿिए सां जेके कंसर्न हूंदा आहिनि उहे बि डिस्कस कंदा आहिनि ऐं इन खां अलावा जेके इंसानी हुकूक हूंदा आहिनि उन्हनि जे बारे में बि इन्हनि में डिस्कस कयो वेंदो आहे सो इहे इन जा मेन ऐं अहम जेको आहे सो पॉइंट्स हुया जेके मां तव्हां सां डिस्कस कया इन खां अलावा को पॉइंट रहिजी हुजे त नेक्स्ट वीडियो में पाण डिस्कस कंदासीं सो सार्क मां तव्हां सॼो पढ़ी आयो थोरा रिपीट कयो था त सार्क जेका आहे उहा 8 दिसंबर 1985 में उन जो बुनियादु पियो उनजो कैपिटल जेको आहे सो उहो नेपाल जे कैपिटल में हेडक्वार्टर जेको आहे सार्क जो नेपाल जे कैपिटल सिटी खटमंडू में आहे ठीकु आहे इन जा मेंबर कंट्रीज़ जेके आहिनि हिन वक़्तु करंट 8 आहिनि पहिरियां इन जा 7 हुया फाउंडिंग मेंबर्स 7 जेको आहे सो अफ़गानिस्तान आहे जंहिं जॉइन कयो हुयो इन जा जेको आहे सो 2007 में जॉइन कयो इन जा मेंबर सॉरी ऑब्ज़र्विंग स्टेट्स जेके आहिनि उहे घणियूं आहिनि 9 आहिनि जेके पाण 1 बाय 1 डिस्कस करे आयासीं ऐं उन खां अलावा अच्छा हिकिड़ो पॉइंट जेको आहे सो मिस थी वियो त हे टोटल 3% जेको आहे सो एरिया कवर कंदी आहे जेके इन जा सार्क कंट्रीज़ आहिनि उहे पूरी दुनिया जी जेका एरिया आहे उनजो 3% कवर कंदा आहिनि ऐं 21% दुनिया जी आबादी खे कवर कंदा आहिनि पॉपुलेशन यानी दुनिया जी 21% आबादी सार्क कंट्रीज़ में रहे थी पई यानी कि जेकॾहिं सिर्फ़ु इन में चाइना शामिल थी वञे थी सघे तो 40 to 50% यानी कि दुनिया जी ईअं खणी चओ थुले लेखे त अधु आबादी सार्क कंट्रीज़ में रहे थी पई ठीकु आहे चलो बांग्लादेश इहे 4 जेके दुनिया जा वॾा में वॾा मुल्क आहिनि आबादी लिहाज़ खां टॉप 7 में ईंदा आहिनि उन्हनि मंझि जेको आहे सो 4 हिन में अची वेंदा जेकॾहिं चाइना में हिन में शामिल हुजे चाइना इंडिया पाकिस्तान ऐं बांग्लादेश 4 वॾा में वॾा मुल्क हिन में शामिल थी वञनि जेकॾहिं चाइना हिन में हुजे त तक़रीबन हे अधु दुनिया जी चई सघूं था पिया तक़रीबन 40 to 50% आबादी हिन में रहे थी पई सो हिन वक़्तु करंट जेको आहे 21% पॉपुलेशन सार्क कंट्रीज़ ते मुश्तमिल आहे ऐं टोटल जेका दुनिया जी एरिया आहे उनजो 3% सार्क कंट्रीज़ कवर कंदा आहिनि सो इहा बेसिक इंफॉर्मेशन हुई जेका तव्हां शेयर कई होपफुली तव्हां एंजॉय कयो हूंदो ऐं इनशाअल्लाह तव्हांखे हिन लेक्चर खां पोइ का शइ पढ़ण जी यादि करण जी ज़रूरत न पवंदी जेके इंपॉर्टेंट पॉइंट्स आहिनि उहे नोट्स जी सूरत में पाण वटि ठाहे छॾियो अच्छा नोट्स छा हूंदा आहिनि नोट्स बेसिकली छा हूंदो आहे तव्हां पाण वटि हिकिड़ो शॉर्टकट ठाहींदा आहियो तव्हां मिसाल 10 पेज पढ़िया न तव्हां 1 लाइनर जेको आहे सो उनखे हिकिड़े पेज ते खणी ईंदा आहियो त जॾहिं बि तव्हांखे रिवीजन करणी हुजे कंहिं एग्ज़ाम में वञो था पिया त हाणे सार्क खे तव्हांखे रिपीट करिणो आहे त ईअं न तव्हां पूरो वेही करे वरी 10 पेज ॿीहर पढ़ो तव्हां सिर्फ़ु छा कंदो जेके 10 अहम पॉइंट हूंदा बुलेट फॉर्म में 1 लाइनर जी फॉर्म में सिर्फ़ु उन्हनि खे ॾिसंदव यानी कि 2 खां 4 मिंटनि में 5 मिंटनि में पूरो टॉपिक तव्हांजो रिव्यू थी वेंदो अच्छा नोट्स जेके पराया ठहियल हूंदा आहिनि उहे कॾहिं बि तव्हांजे कम जा न हूंदा आहिनि माण्हू जेके नोट्स कढ फिरंदा आहिनि PDF जी कढ कोई बि न पढ़ंदो आहे पराए नोट्स सां जेके तव्हांजा पंहिंजा हैंडमेड नोट्स हूंदा आहिनि उहे ई कारआमद हूंदा आहिनि हाणे अॼु सार्क जो पढ़ियो मथां सार्क लिखो हिकिड़े पेज ते 8-10 पॉइंट जेके हुआ उनखे 1 लाइनर फॉर्म में लिखी सघियो ऐं शॉर्टकट में पूरो एक्सप्लेन न कबो आहे सिर्फ़ु ईअं तव्हांजी ॿोली आहे न
तव्हां पाण ई सम्झी सघो था पिया। सो अहिड़े तरीक़े सां नोट्स ठाहिबा आहिनि त जीअं वन लाइनर फॉर्म में हुजनि ऐं तव्हां पाण ई हुनखे सम्झी सघो ऐं तव्हांखे सॼो रिवाइज़ करण जी ज़रूरत न पए, 13-14 मिंटनि जो लेक्चर न ॾिसणो पए, जस्ट तव्हां हुनखे ॾिसो 8-10 पॉइंट ऐं तव्हां एग्ज़ाम में हलिया वञो। थैंक यू सो मच।